नाज़रीन, सिंध टीवी जे प्रोग्राम इलेक्शन ऐं आवाम में आऊं आहियां अवां जो मेज़बान ज़फ़र हिकिड़ो। अॼु असीं इलेक्शन ऐं आवाम जे हवाले सां मौजूदु आहियूं मटियारी शहर में। मटियारी किलो बेनज़ीर साहब आयो मटे साहब खां वठी ज़ुल्फ़िकार अली शहीद गाॾी ईअड़ो पर हाणे अहिड़ो मथे में सूर विधो अथनि भई हिन कंहिंखे वोट ई न ॾी। जेको बुनियाद पियो नई शहर ई कोन ठाहे सघिया, पंहिंजे घर के ही जेके माण्हू कोन ठाहे सघिया, फाता करे वरी 5 साल वेंदा हलिया आहिनि, न कंहिंसां उथंदा आहिनि न कंहिंसां वेहंदा आहिनि, न असांखे हू सुञाणनि ई कोन था मटियारीअ खे। बेवकूफ़ में बेवकूफ़ ख़लक असीं मटियारी वारा आहियूं, वरी उन्हनि खे वोट ॾेई मथे चाढ़ींदा आहियूं। हारियुनि खे, दुकानदारनि खे, आबादगारनि खे छा मिलियो? सवाल इहो आहे। सॼी सिंध जा उन्हनि में बदतरीन जेका कारकर्दगी आहे मखदूम रफ़ीक ज़मा जी आहे। ऑफिसर डीसी उन्हनि ताईं महदूद, एसपी उन्हनि ताईं महदूद, एसी उन्हनि ताईं महदूद, पोइ वरी उन्हनि खे हुक्मनामा जारी कंदा आहिनि त कंहिंजो कमु करिणो आहे कंहिंजो कोन्हे करिणो। न पाणी, न घिटिन में रोड, न रस्ता, न ड्रेनेज जो सिस्टम बहितर बणायो वियो आहे। असां वटि जेको अस्पताल आहे हिते बुखार ताईं जी गोरी असांखे कोन थी मिले, तालीम जी को सहूलियत कोन्हे, भराड़ी में वञी ॾिसो स्कूलनि में टीचर कोन्हे, स्कूलनि जी हालत खस्ता लॻी पई आहे। बाक़ी मखदूम जी को कारदगी कोन्हे, असांजे शहर जे लाइ उन्हनि कुझु कोन्हे कयो आहे, हिन करे हिन खे असां वोट कोन्हे ॾींदासीं। इलेक्शनियूं थियनि थियूं, इलेक्शन जो महीनो 15 ॾींहं, हिननि खे फ़ौतगी बि यादि अचे थी, शादियूं बचनि थियूं, मुरादियूं बचनि थियूं ऐं उन्हनि जा पुराणा तालुकात बचनि था। इहे आहिनि मटियारी जे चूंडियल नुमाइंदनि जा हाल। ख़ुदा जो कसम असांजे पूरे तेल के मटियारीअ में 4 फुट 4 महीननि ताईं पाणी बीठल हो। साईं एसपी तुंहिंजी कोन थो ॿुधे, पोइ तूं एमपी छो थो थी? पीपुल्स पार्टी 3 नुमाइंदा जेके आहिनि छो मखदूम हाउस जा आहिनि, हितां मटियारीअ में को अहिड़ी माण्हू कोन्हे। 36 सालनि में जॾहिं बि असांखां केरु हिते अची वोट वठी वञे थो त 5 सालनि ताईं वापसि ई नथो अचे। हाणे असां वोट कॾहिं बि कोन कंदासीं। मखदूम ख़ानदान मां त असां वटि को माण्हू कोन आयो, बाक़ी जेके ॾियनि था पंहिंजा मनपसंद माण्हू रखियल अथनि उन्हनि खे ॾियनि था। ॿियो को बि हिननि वटि ग़रीब जो का बि वैल्यू कोन्हे। 12 ॾींहं माण्हू निकिरनि था, उनखे जिते चवंदा उते वोट ॾींदा, उन करे साॻिया ई साॻिया माण्हू वापसि अचनि था ऐं वापसि जेको हुकूमतूं कनि था। आवाम सां ॻाल्हि ॿोल कईसीं, जेके माण्हू गुज़िरियल 15 सालनि खां त छा पर के त माण्हू 50 साल खां वठी वोट ॾींदा था अचनि। हुननि जो चवणु आहे त जॾहिं खां वठी पीपुल्स पार्टी जो बुनियादु पियो आहे, पीअण जे पाणी खां वठी रोड रस्ता घिटिन जा या जेके ड्रेनेज जो सिस्टम आहे, तालीम जो हुजे या सिहत जो को सिस्टम हुजे, उहो बहितर थी न सघियो आहे।